मोरो खबर शामिल कजे थी मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ 5 मुहर्रम अल हराम करबला के मैदान में हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि इस्लाम की बका के लिए ॾिनल बेमिसाल क़ुर्बानी की याद में मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी में मजलिस मोरो में अज़ा बरपा कई वई, जैंखे ज़ाकिर प्रोफेसर हसन मुस्तफ़ा ज़ेम्बी फ़ज़ाइल ऐं मसाइब ॿुधाया, जॾहिं त नोए ख़ानी ते मातमी काफ़िलो बरामद कियो वियो ऐं अज़ादारनि पारां सीना ज़दी जो मातम कयो, जंहिंजी अगवानी डॉक्टर सैयद सज्जाद हैदर शाह, सैयद बाबर अली शाह, सैयद काजिम अली शाह, सैयद इखलाक हैदर शाह, मातमी सालार सैयद बाबर अली शाह, सैयद अबरार अली शाह, सैयद गुलन शाह, जावेद मुस्तफ़ा कांधड़ो, काशिफ अली बुढ़ो, शेर अली साडी ॿिया करे रहिया हुआ, जिते हिननि चयो त 1400 साल अॻु हज़रत इमाम हुसैन इस्लाम ख़ातिर पंहिंजे ख़ानदान ऐं साथियुनि जी क़ुर्बानी ॾे इस्लाम खे ज़िंदा रखियो। अॼु पूरी दुनिया इमाम हुसैन जो ग़म मल्हाए रही आहे ऐं संदन बेमिसाल क़ुर्बानीनि खे यादि कयो पियो वञे, जॾहिं त मरकज़ी अल हुसैनी इमाम बारगाह मोरो जे सिक्योरिटी जे इंतज़ामनि खे एसएचओ मोरो, पुलिस नफ़री मोरो, ओपन बॉय स्काउट ग्रुप ऐं अलमदार स्काउट ग्रुप जा जवान संभाले रहिया आहिनि। कहाँ है अली का बेटा हुसैन, जो हुक्म की कुर्सी अल्लाह के लिए सजाई गई, हुसैन आकर बैठ जाए। आज हुसैन सुनाता जाएगा, अल्लाह सुनता जाएगा। जो भी दिल में आए वही मांग लो। आज हुसैनियों, माशर के मैदान में हुकूमत हुसैन की होगी। मिलके एक मतलब खाकर मरने वालों, मेरे वालिद बुजुर्गवार समाहत शेख